अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था घारो खां। घारो शहर में सफ़ाई ऐं तरक़ाती कम न थियण ऐं वार्ड जे ईंदड़ बजट जी करप्शन ख़िलाफ़ पाकिस्तान पेट्रियोटिक यूथ ज़िले ठठे तरफ़ां एहतिजाज कयो वियो। तफ़सील मूजिबि घारो में सफ़ाई ऐं तरक़ाती कम न थियण जी ऐं बजट जी करप्शन करण ते TMO घारो आतिफ़ मेमन ख़िलाफ़ पाकिस्तान पेट्रियोटिक यूथ लाहौर डिवीज़न जे नाइब सदर इरफान अब्बासी, ज़िले सदर GM जोखियो, मेहराब जमारी, मूसा बलोच, सतार चांडियो, मामू मीर बहर, मुमताज़ मल्ला, वसीम जोखियो ऐं अब्दुल कयूम जोखियो जी अॻवानीअ में मुज़ाहिरो करे प्रेस क्लब खां टाउन कम्यूनिटी घारो ताईं एहतिजाजी रैली कढी वई। रैलीअ में सियासी ऐं समाजी ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। अॻवाननि मीडियनि सां ॻाल्हाईंदे चयो त घारो शहर में तरक़ाती कम नथा कया वञनि, जंहिं सबबि घारो शहर खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। ईंदड़ बजट मां 10% बजट बि ख़र्च नथी थिए। सभु बजट टाउन अमले जा मथियां ऑफिसर मिली खायो वञनि। घारोवासी टाउन में कंहिं कम सां वञनि था त उते टाउन ऑफिसर जा रखियल गुंडा उन्हनि जी तज़लील कनि था ऐं उन्हनि खे धिका ॾेई टाउन मां ॿाहिरि कढियो छॾीनि। मुज़ाहिरीन चयो त असां इन अमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं अपील कयूं था त अहिड़े नाअहल टाउन ऑफिसर खे फौरी तौरु मुअतल करे घारोवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। इन्हनि एंटी करप्शन नैब ऐं FBI वारनि खां मुतालबो कयो त ईंदड़ बजट जी जांच करे घारो में ईमानदार टाउन ऑफिसर मुक़ररु कयो वञे त जीअं अवाम जा मसइला हल थी सघनि। घारो के बुनियादी सहूलतों रिपोर्ट हक नवाज़ चांडियो, TN न्यूज़ घारो।